मुझा प्यारा, इन सां गॾोगॾु मां ॿियूं ख़ुशख़बरियूं ॿुधायां। सभई मुंहिंजा साईं आयो, सभिनी में मुंहिंजो साईं आहे। संत सजन मुंहिंजा साईं जो निजी रूप आहिनि और बाक़ी सभिनी में साईं आहे। असां सभिनी खे ख़बर आहे त गुज़िरियल 31 ते असांजे प्यारे राधा कृष्ण आलम चंदाणी वेठो हुजे। आलम चंदाणी वेठो आहे। अच्छा, अलाउंस ते हुयो, गुप्त रखी रखी नेठि 3 बजे ॼणो ठकाव कढे। बाबा अचानक ही 12:30 बजे निर्णय वरितोसीं और रोडों प्यारे साईं खे असां चवायोसीं सचे संत जे दर ते, सचे संत जी गादी ते आ भाई पीढ़ियुनि ताईं तव्हां खां वठणु न थींदो। बाक़ी हिकिड़ो नारेल गंगा में डुबोए करे उनखे एगिड़ियूं न ॿरंदा मथां कंहिं शोबाजी जूं, सिर्फ़ु उहो अचे असां हिनखे झोल में विझूं, बसि तव्हांजो लख थियो। कार में मोकिलियऊं, 3:30 बजे हिते पहुता। 4:30 बजे वाधाई जो वो स्वागत वरितो वियो। मुंहिंजा संत सभु भाइर सरबान, पर असांजा गुरुदेव स्वरूप वॾा भाइर आहिनि। इहे सलाहूं थींदियूं आहिनि पर काई बि सलाह करे न सघियासीं। अचानक 12:30 बजे निर्णय वठी और 4:30 बजे हे कार्यक्रम थी वियो। मोहनलाल जे मंगणे जी वाधाई थी वई। प्यारे जो ज़ोर हुयो जल्दी विवाह जो, पर अञा नौ दुर्गे मां हिकिड़ी न्याणी वेठल आहे, भाई वो थे। नेठ हाणे आया तबियत पुछण, तो मौक़ो शिव जो लगभग ॾिनोसीं। प्यारा तबियत मुंहिंजा पाकिस्तान खां पंजाकल खां भी पुछण आया। मां चयोमान मथां विहां त अचणु थींदो, जल्दी न अचो, ॾुखियाई थी वीज़ा मिले। चए न ज़रूरु ईंदासीं। वेनती रखी विया। ऑपरेशन भी सुख सां थी वियो। चई 2 साल थिया आहिनि, सिंध हलणु थिए। संत साईं चांदूराम साहिब जी शताबंदी वर्ष घोटकी में 100 वरी मल्हायो थो वञे। और राजा साईं जन जो भी चवणु हुयो 2 भेरा सचे साईं जे मेले ते अहिड़ो प्रोग्राम ठाहियो आहे। चयोसीं ओॾो मोटी अचणु, पर वक़फ़ो विच में वॾो थो पइजे। हो 23, 24, 25 अक्टूबर और हो मेलो थो पए 23, 24, 25 दिसंबर, विच में सॼो महीनो नवंबर जो थी थो वञे। पर हाणे इहो सॼो रहणु थींदो भाई मोटी करके शिव ताईं। बम्बई में ब्राह्मण आहे। ठाकुर चावला जे चरण ते हिकिड़ो भेरो धमाको में मुंहिंजो वञणु थियो। मुंहिंजो जलगांव फ़ोन आयो, नेठि बम्बई गुरमुख भगत प्रोग्राम ॿधो, मुंहिंजो वञणु थियो। त हिकिड़ो पंडित जी मिलियो, जंहिं विष्णु खे उन महिल हार पातो सोनो। भॻताणी उते ॾिठीसीं। पोइ हेॾे आई सदाईं थी विया 2 भेरा। चई भगत थियणु त सवलो आहे, पर भॻताणी थियणु ॾुखियो। वेठा पर निर्माण मूर्ति आहे, उनखे टीवी में पहिरियों जीअं टीवी शुरू थी आहे तीअं ज्योतिष में पहिरियों उनखे ॾिठोसीं। प्यारो जयराम हिते वेठो आहे। मां उनखे मोकिलियो, उन ब्राह्मण खां मुहूर्त कढाया। निर्माण मूर्ति मिलिया, वेठा मासां। हुन 22 तारीख़ जो मौक़ो कढियो, फेब्रुवरी जो। भाई शिव ते कोन्हे, वाक़ई शिव में ॾिसण में कोन हुयो। 16 तारीख़ मां जो हेठि न लहे, मथे थिए। साईं सां कंटेक्ट थींदो रहियो, साईं साधराम साहिब सां। हिते मोहनलाल खे मोकिलण महिल चयूं कॾहिं विहांउ थींदो। साईं शिव ते चई असां त अप्रैल में ईंदासीं, पंहिंजो कुंभ जे मेले ते उज्जैन में। साईं पोइ चइनि त 6 ते ईंदासीं। साईं कृपा करे इहो विनोद कयो
मां त वेनती कई मान चई अचण त हीअं आसे। मां चयो साईं मौसम जे हिसाब सां हीअं ॿधणो थो पए। चई ठीकु आहे, पर हीअं मुहूर्त निकितो। वरी चयो मान त 2-3 भेरा जॾहिं हा कयूं तॾहिं पकाई सम्झूं। तंहिंखां पोइ बाए शिव भजन साहिबु असांजा सिंध में 2 पैगम्बरी हस्तियूं आहिनि। चयोसि असांजा इहे सिरमौण संत 2 हिते हाज़िर हुजनि, इन विहांव में उनजो आशीर्वाद थिए। ॿिन्ही जी अनुमति वठी करके हिते ठाहियोसीं प्रोग्राम। त हाणे बाक़ी संतनि खे जेके महान मूर्तियूं मल्हाइणियूं आहिनि उनखे मां पंहिंजो ॾिसंदुमि त 12-12 महीना प्रोग्राम लिखिया पिया हूंदा त हेॾा महान संत आहिनि, उन जा लाइ छा साल लिखिया पिया आहिनि। त उनखे तारीख़ां ॾेई छॾियां, पर टाइम न मिली सघियो। हाणे हिते जेके असांजा संत लोग वेठा आहिनि, मुंहिंजे चरणनि में वेनती आहे, और जेका बि आयल संगत आहे, जेका बि वेठल आहे, जेका बीठल आहे, सूचना ॾे ध्यानु ॾींदा। या असांजी वेनती आहे त या 22 तारीख़ असां नोट करे छॾियूं त इन मेले में असांखे इन पंहिंजे कार्य में पंहिंजे ॿारड़े खे आशीर्वाद ॾियण लाइ इन कार्य में शरीक थींदा। इहा मुंहिंजी पुर उमेद रहंदी तव्हां संगत में और संतनि में। पर्चा निकिरंदा पूरी उत्तर प्रदेश में, मध्य प्रदेश, सभिनी खे 19 तारीख़ जो हवालो थी वेंदो। दया कजो सिंध वञण जो बि मथी चोॾस करके हितां रवानगी थींदी, और 18 तारीख़ टिकटां थियल आहिनि बस में दिल्ली खां, और 20 उते पहुचण जो आहे, 23 उते मेलो शुरू थींदो। त हिन चोॾस में असांजे प्यारे आडवाणी साहिबु मुंहिंजो प्रोग्राम ॾिसणु नसीब न थियो, पर पाण वॾी इहा कृपा कयूं त असां मथी चोॾस ते, मां हिंदुस्तान में आहियां त मां हिते पाण ज़रूरु अची वेंदुमि। असां हुनजो प्रेम सां मथी चोॾस ते बि आनंद ॿुधंदा। मथियों हिन खां पोइ वर्सी साहिब खां पोइ मथे साल 6 प्रोग्राम भरपूर थींदा। 3-4 साल खां 31 तारीख़ जो मेलो प्रेम सां मल्हायो थो वञे। त जंहिंमहिल हिते अख़बार पढ़णु शुरू थियूं, ॾिसणु थियो त महीनो 2 महीना अॻु में इहे हवाल त ताजमहल होटल में कमरा बुक थी विया, और हे डांसां थींदियूं, अन्य होटलनि में हे थींदो, वञ। त चयोसि हे त दिनो दिन छा थींदो वेंदो, त मन अहिड़ो प्रोग्राम हिते कयो वञे त हे पेंडाल भरिजी वेंदो आहे। मन 1000, 1500, 2000 ख़ल्क़ या ॿार नौजवान एॾो बची करके अचे फंक्शन ॾिसण। ऐं प्यारे मोहनलाल बि सुठो मल्हायो, संत जी दया थींदसि। 12 14 प्रोग्राम ॿारनि जा, हिननि जा 15-15, 20 मिंटनि जो मां ॾिसी ख़ुशि थियो। मां अॻे ॿार इहो मां ते हूंदो प्रोग्राम ठाहिण जो, पर हिन जो ॾिसी 31 तारीख़ ते 2-3 साल अलाए छा ठाराए करे महीना उहा तयारी कराए, और हिन प्रोग्राम उन राति कराया। त 2 31, 3 31 ते हे पंहिंजो थियो। त हे 31 बि जीअं पोइ तीअं भरपूर ई प्रोग्राम ठोस बणाए करके और संकल्प बि थियनि था। पहिरें ते 110 छोकिरनि जो संकल्प थिया। फटाको न ॿारींदासीं, रंग न हणंदासीं, दसाड़े में असांखे शरीक न थियणो आहे। इहो अधर्म आहे जो असां रावण खे जलदो ॾिसूं। असां पाण छा बणिया पिया आहियूं। रावण त जेकी कयो पंहिंजी मुक्ति लाइ कयो, उहो कंहिं नर्क कोन वियो, उहो जोत में जोत समाइजी वियो। असां भारतनि सां मिली करके इन कम में न पऊं त काठियूं वठी गॾु करे और असां जलायूं पिया। वञी भारती कनि जेके भेण रोड ब्लॉक कनि था, ज़ोरी पैसा वठनि था, ट्रकियूं झले करके। असां अहिड़ो ज़ुल्म न कयूं, असां हिन सां शरीक न थियूं। असां कॾहिं बि इन चकर में न अचूं त असां काठियूं गॾु करके असां ॿारियूं। ये कुरस्मूं खां असां हटंदा वञूं। मथियों प्रोग्राम इन खां पोइ विवाह जो थींदो भॻवान जी कृपा सां। तंहिंखां पोइ रामनवमी जो मेलो, जीअं सामूहिक विहांव थींदा आहिनि, और कंवरराम साहिब जी मिशन जी मीटिंग थींदी आहे, उहा थी वेंदी। मथां गुरु पूर्णिमा आहे, माता साहिब जो मेलो आहे। हीअ वर्सी जेका मथी ईंदी
उहा सिल्वर जुबली जे रूप में ईंदी। प्यारे सावलाणी अॻाड़े माइक ते ॿुधायो त 25 साल आश्रम जो सिल्वर जुबली मल्हायो वेंदो। पूर भरे चढ़े प्रेम सां असांखे इन 25 साले में बाबा साहिब जी शताबंदी ते 5 ॾींहंनि मेले मल्हाइण जो मौक़ो मिलियो। 6 खां 10 पलो पियो और ॿियो साईं साधराम साहिबु आया। उन वक़्तु बि 5 ॾींहं मेलो हलियो, 4 रातियूं। चइनी संतनि जे नाले सां साईं खोताराम साहिबु, जंहिं साईं खोताराम साहिब जी समाधि जी तस्वीर रखाई वई हिन थंभे सां। तंहिंखां पोइ बाक़ी त टिनी जो दर्शन आहे ई। हिकु राति भरपूर हर संत जे रूप सां उहा मल्हाई वई और शताबंदी ते ॿिए ॾींहुं रामायण जो पाठ 24 कलाक रखियो वियो। प्यारो लक्ष्मण चेलाराम जो पुटु आयो। रामनवमी ते असां पाण ॾाढी मल्हाईंदो। मां चयो हिते तव्हांखे शरीक थियणो आहे त बाक़ाइदे गुरबाणी सां मल्हाए करके अतर अंबीर छिड़काए सभिनी खे फूल वरसाए पूर्ण रूप सां गुरमत जे लिहाज़ सां उहा रामनवमी जो और जनम उत्सव बाबा जो मल्हायो वियो हो। मुंहिंजा प्यारा, तंहिंखां पोइ असांजे एकांतवास जो भगवंत कृपा सां जेके 1400 ॾींहं प्रभु संकल्प करायो, जंहिंमें 1100 ॾींहं हाणे 24 सेप्टेंबर पूरा थींदा बाबा साहिब जे श्राद्ध जे ॾींहुं। पोइ मथां तयारी रहंदी और हिकु उहो उत्सव मल्हायो वेंदो। बसि एतिरी वेनती आहे जेतिरो थी सघे असां इन साल खे पंहिंजे प्रेम सां मल्हायूं। और आदि गुरु ग्रंथ साहिब जो 300 साल अमृतसर दरबार में गुरु ग्रंथ साहिब जे स्थापन थियण जो 300 साल जनम दिवस मल्हायो थो वञे। 2002 खां वठी इहो प्रोग्राम सॼो भारत में महान पुरुषनि जे तरफ़ां, अमृतसर दरबार जे तरफ़ां, बाबा आनंद सिंह दरबार जे तरफ़ां हली रहियो आहे। सभई असां सां जुड़ियल आहिनि। बाबा आनंद सिंह दरबार जेका 22 एकड़े में आस्थान ठहियल आहे। असां जॾहिं पंजाब वञणु थिए अहिड़े सचे संत जो दर्शन उन आस्थान जो कयूं। शेर बि जंहिंजे अॻियां वेठा हूंदा, 36 साल जी तपस्या थियल आहे। ईश्वर सिंह जी गद्दी ते वेठो, तंहिंखां पोइ कुंदन सिंह हो गुज़ारियो। मां ॾे फ़ोन कयो, मां 2 माण्हू मोकिलिया जेके उनजी गद्दी ते विराजमान थिया। जॾहिं मां थी आयो आहियां उतां जा संत जेके बि सरदार वेंदा अथनि उन्हनि खे चवंदा आहिनि लखनऊ वञो, आश्रम ते ज़रूरु वञिजो। हिते हमेशह सरदार ईंदा आहिनि, मां ॾिसंदो आहिनि। चयूं बसि वहाँ का कहावत है, उनका हुक्म है, मैं दर्शन करने आया हूँ। अच्छा है, पुराना ग्रंथ सां वठी करके नवा ग्रंथ ॾेई विया। सभु जुड़ियल आहिनि प्यार सां। ऐं एतिरो जो उते ठहियो भंडारो न थींदो आहे, भंडारो ठहंदो न आहे। 22 एकड़े में ठहियल आश्रम आहे, आबादी न। पैसो भेटा रखणी कान्हे, वठणो न आहे और पको पकायो भंडारो अचे या अचरज जो त ॾिसण जहिड़ो आहे। त बाबा बाक़ी आस्थान कीअं ठहियो? चई लोह सीमट सिरां जेको बि ॾे पाण ठाराए, बसि उमास ते लखां ख़ल्क जो थिए त बि ॿाहिरों भंडारो अचे। अहिड़े नानकसर जे नाले सां कलेरवां सरबो आहे। 8, 10, ॿिया 15 आश्रम आहिनि, उते बि इहो ई रवाजु आहे। जिथे बि नानकसर तलाउ आहे, हाणे बरेली में बि ठहियो आहे, उतां जा सिख मल्हायो आहे। मां मोकिलियो कृष्णलाल खे, कई क़ीमती सामान उनखे ॾेई छॾियईं, वाचां टपड़ हे हो सभु। छा उन संत वटि अचे पियो, सुखदेव सिंह नालो अथसि। मुंहिंजा प्यारा, श्री राम सभिनी सां प्यार जो वास्तो आहे। आर्य समाज हुजनि, संघ हुजे, सभिनी जूं शेवरां हिते लॻनि पियूं। सभिनी संतनि जूं पंहिंजी कृपालता कंदा आहिनि। बसि मां इहो उत्सव ॿुधायो। और 2008 में जंहिंमें सचे साईं जो मेलो 100 साल मल्हायो वेंदो पंहिंजे प्रेम सां निर्माण जो, उन में गुरु ग्रंथ साहिब जो 400 साल गद्दी वेहण जो मल्हायो वेंदो। बसि इहा मां ख़बर ॾेई थो छॾियां। बसि आख़िरी में तव्हांजूं शुभ भावनाऊं असां सां हुजनि गॾु। मां सत्संग जी शुरूआती कयां थो, जल्दी में समापन कबो। ॾाढो वीचारो आहे संगत खे कोई कष्ट न अचे। बसि हिन रग रग खे इन ॻाल्हि जो ख़्यालु थींदो आहे। पद पढ़ी करके अॻिले साल बि अहिड़ी प्रभु कृपा कई, कुझु स्वास्थ्य ईअं थी पियो। हाणे बि दया कंदा सदाईं रहिजी अचे संगत जी इहा शेवा सत्संग जी थींदी रहे। बोल सखी आवाज़ दाराम सां। जगत जलंदा रख ले हो अपनी कृपा धार।
जित द्वारे उबरे हस्ती तेले उबार। जित द्वारे उबरे तेले उबार। वधिक बोचे सतगुरु सुख वे खा लिया सच्चा शब्द विचार। नानक अवर न सुझई ओ जो हर बिन बख्शण हारवा। हरे राम डिठ मुख शहंशाह जो मुझे हींअड़े थियो करार। वेड़ा रोग शरीर मां सतगुरु नानक देखंदड़े दीदार। सतगुरु सच्चा पातशाह मुंहिंजा साईं सच्चा सतराम दास। पूरन कजो अची प्रेम सां असां बचड़न जी अरदास। हिन दासन गोलन जी अरदास सॼी संगत जी अरदास। दुख दर्द कजो सब नास ओ जो अर्ज थो गोविंद करई। हरे राम श्री राम राम। गोली तो दरबार जीवा गोली तो दरबार जीवा। गोली तो दरबार जीवा चली तो दरबार दीवा चली। बाबा गोली तो दरबार दी मैं गोली तो दरबार। बाबा चली तो दरबार दी मैं गोली तो दरबार दी। गोली तो दरबार दी गोली तो राम गोली तो। मुँह में ललो लक्षण ना कोई। हाँ मुँह में गुणो लक्षण ना प्रभु मुँह में गुण लक्षण ना कोई। मुँह में गुण लक्षण ओ ना किसे कमकार दी मैं। बाबा ना किसे कमकार दी मैं ना किसे कमकार दी। ओ गोली तो दरबार दी गोली तो दरबार दी चली तो दरबार दी मैं गोली तो रामा गोली तो। चौका बासण करा रसोई ओ चौका बासण करा रसोई। मां विच में हिकिड़ी थियरी ॿुधाए छॾियां। प्रभु कृपा करे जेकॾहिं असांजो मन उन्ही ते विश्वास से ॼमी वञे।
साईं कंवरराम साहब भगत साहब सड़िया विया, पर प्यारे सच्चे आशिक साईं पेशराम साहब चमदा इश्क जी वाणी भगत साहब साईं जे सिफ़त में मोहन गाई आहे, और प्यारे पहलाज राम कवि जी वाणी साईं जी सिफ़त में अकुल जी वाई आहे। उन प्यारे मोहन सां मुंहिंजो चङो रहण थियो। हिते हिकु वर्सी साहिब ते बि आया हुया। प्यारे भजन में विधो आहे इहा ॻाल्हि, भगत साहिब कंवरराम वाह जो भजन करे वियो। भजन जो शब्द आहे, भावार्थ आहे त जेकी असां चऊं श्री राम, असांजे कननि ॿुधो या अखियुनि ॾिठो, जेकी मन में वियो उहो वातो निकितो, वरी असांजो कन ॿुधी करके उहो असांजो मन ॿुधे श्री राम। जेकी चयूं या त ॿुधो हूंदो या पढ़ियो हूंदो, पर जेकी वातो निकितो राग जे माध्यम सां, उहे ॿियनि जे कननि ॿुधण सां गॾु असांजा पंहिंजा कन बि ॿुधनि था, पर पंहिंजे कन ॿुधण खां पोइ असांजा मन उहे शब्द ॿुधनि, तॾहिं उहो भॼन बणिबो आहे। न त कन रस थी वियो, वचन सम्झे की न की सुर ॿुधण ते ज़ोर। राम चल इहो शब्द न अचे त भॼन तॾहिं बणिबो। असांजो परवचन कंहिं विद्वान जो हले, पोइ त बिला शक असां गुरू जे ध्यान में आयो अखियूं ॿूटियूं पयूं हुजनि, चाहे असां खोले हुनजे वचननि खे ॿुधूं, पर जॾहिं कीर्तन हले तॾहिं कोई मुंहुं तकण जी ज़रूरत कान्हे। असां ॿुधी जे अखियुनि सां शब्दनि जी तौर करे सघंदासीं, हिननि अखियुनि सां न। असांजे हृदय में इहे वचन तॾहिं वेंदा जॾहिं अखियूं ॿूटींदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि न हुजे त साईं कंवरराम खे अखियूं ॿूटणियूं न पवनि। असांजो हे ॻाइणु असांजो भॼन बणिजे। बिन हर भॼन रंग रस जेते, संत दयाल जाने सभु झूठे, नाम रतन पायो जन नानक, नाम बिहून चले सभु मूठे। हे संतनि जे भॼन जो प्रताप आहे। भॼन अखियूं ॿूटे बसि श्री राम। गोश बन जिस्म बन श्री राम। और वात बि असांजो टई बंदि थियनि त गर्न बेनी राज हक़ तो बरमखंद। फ़क़ीर लिखी छॾियो, इहे टई अखियूं तूं इहे बंदि न कंदे कंदे ऐं पोइ तोखे राज नज़र न अचे। असांजे गुरु नानक साहिबु लिखी छॾियो, अखीं ॿाझूं वेखणा, विण कन्ना सुनणा, पैरां ॿाझूं चलणा, विण हथां करणा, जीभे ॿाझूं ॿोलणा, इहो जीवत मरणा, नानक हुकुम पछाण के इहो ख़श में मिलणा। ख़शम सां मिलण जो इहो तरीक़ो आहे। असां अखियूं ॿुधे कीर्तन त पोइ लजा न ईंदी, ॾिसण न थींदो, पंहिंजो पाण सभु कीर्तन कंदासीं। श्री राम। कीर्तन निर्मोलक हीरा, आनंद गुणी गहीरा, कलयुग में कीर्तन प्रधान आहे। हा, तंहिंजे लाइ हिते प्रेम सां चऊं, असां प्रभु खे पुकार कयूं। हा वाह वाह चौका बासण करां रसोई, चौका बासण करां रसोई, चश्मे नाल बहार दी में, चश्मे नाल वाह वाह चश्मे नाल बहार दी में, चश्मे नाल हाँ बुहार दी में, बुहार दी में हो, गोली तो दरबार दी में, चली तो दरबार दी में, गोली तो राम के। छलड़ी ज्ञान ध्यान पहोड़ा, छलड़ी ज्ञान छलड़ी ज्ञान ध्यान पहोड़ा,
लिखी नाम आधार दी मैं, लिखी नाम आधार दी मैं, आधार दी बाबा, आधार दी मैं, आधार दी मैं, बोली तो दरबार दी मैं, चली तो दरबार दी मैं, बोली तो दरबार दी मैं, बोली तो दरबार दी, बोली तो राम बोली। नानक शाह, नानक शाह, नानक निरंकार एक है, मत दूसर जाने को। नानक निरंकार एक है, मत दूसर जाने को। जिन दूजा कर मनिया हो भाई, ताकि मुकत न हो। राम श्री राम राम। बाबा साईं जन जो इष्ट देव गुरु नानक साहब हुयो, श्री राम सदाई उनके नूरानी स्वरूप में ध्यान में रहंदा हा। वाह, यो साईं जन जो मुख से चवण हुयो, तेला नानक शाह शाहपत साहिब, नानक शाह शाहपत, नानक शाह शाहपत साहिब, नानक शाह शाहपत साहिब, नानक असां की बि जान हुजे, सचे साईं सतराम दास साहब जन जो इष्ट देव भगवान राम हुयो। जॾहिं छत्रपाल मंदिर घुमण वियासीं साईं विक्रमलाल गॾो, तॾहिं ॿिया मंदिर त ईअं ॾिठे अखियुनि सां, पर भगवान राम जी तस्वीर ॾिठी हली मथो टेके, चई नाने जो इष्ट आहे, भगवान आहे, इनखे मथो टेकणो आहे, ईअं चई। मां ॾिठो इहा ख़बर आहे। और भगवान साईं कंवरराम साहब जो इष्ट साईं भगवान श्री कृष्ण हुयो, इहा असांखे ॼाण हुजे। श्री राम। हा, जाथे मन एकाग्र थे, मुबारक आहे। जंहिं सतगुरु जो शब्द मिलियल आहे उन जो बि ध्यानु हुजे त मुबारक आहे, कोई ॻाल्हि न आहे। पर जेकॾहिं हरे राम असांखे शब्द त गुरु जो जपणो आहे, पर कंहिं बि परिस्थिति जे करके अगरि गुरु ते मन जो टिकाव नथो बीहे, कंहिं प्रक्रिया खे ॾिसी करके असांजो मन विचलित थिए थो, त कंहिं बि इष्ट ते असां ध्यानु कयूं, माता ते, भगवान शंकर ते, पर आदि देवन ते। श्री राम। हा, गुरु नानक साहब कोई पंज तत्त न हुयो, मीरा पंज तत्त न हुई, साहिब अलू थी विया, जोत में जोत समाइजी विया, कबीर साहब जोत में जोत समाइजी विया, गुरु गोविंद सिंह जोत में जोत समाइजी विया। मुंहिंजो शरीर न हुयो, कंहिं अग्नि में कोई हॾो न मिलियो। श्री राम। मुंहिंजे नाले खणण जी बिलाए बि ज़बान खे ताक़त न आहे, जेके कीअं पृथ्वी ते अची लोकनि जो कल्याण करे विया, जगत गुरु बणिजी विया। नानक शाह शाहपत साहिब, नानक शाह ओ नानक शाह शाहपत साहिब, नानक शाह ओ तलब तेरे दीदार दी मैं, वाहू भाई तलब तेरे दीदार दी मैं, ओ तलब तेरे दीदार दी मैं। गुरु नानक ने इतने तारे हैं संसार में जितने आसमान में तारे नहीं। देवलूत 19 लख फौज वठी करके आयो पे, 19 लख फौज, ये समुंड उथले पियो। देव हरे राम, मर्दान जखियूं बूटजी वियूं, चई साईं मां भउ थो थिए, जखियूं बूट। हुन आदम जो खाधो ॾिसी माण्हू मोकिलिया, देव 6 भेरा विया, उन अखियूं अंधियूं थी वियूं, मोटी आया। पाण बादशाह वियो देवलूत, उनजी बि अखियूं अंधियूं, रस्ते में पहुतो,
पर ॿिया त मोटा जाथूं जिथे अखियूं अंधियूं थियनि पर हे मोटे त बि सॼियूं न थियनि। वज़ीर खे चवणु लॻो वज़ीर जो इहो पंहिंजो हुकुम न आहे त पाण उनखे राय ॾे जेसिताईं बादशाह खे पए, न त माराए बि सघंदा आहिनि वज़ीरनि खे बादशाह बि। श्री राम चई वज़ीर छा कयूं? चई साईं पाण सम्झो था 6 माण्हू मोकिलियो अंधा थी आया, वरी बि तव्हां उन रूप सां उनखे ॾिठो, सम्झो आहे त का शक्ति आहे न। चई हाणे मूंखे पुॼाए भला हथु वठी उते पहुचायांसि। साहिब हिनखे वेनती कई मूंखे माफ़ु कयो। चई तूं पंहिंजी भावना शुद्ध कर, अखियूं सदाईं बसि भावना शुद्ध कई, अखियूं खुली वियूं। चई साईं मुंहिंजी का शेवा क़बूलु कयो। चई शेवा इहा क़बूलु आहे कंहिं बि आदम जो मांस न खाइजांइ। तंहिंखां पोइ वञी करे शहर में धर्मशाला ठाराए जिथे आए वए खे सुख मिले। श्री राम देवन खे हुकुम करण जी देरि ई काॾों पथर ईंदा विया, उहा धर्मशाला ठही वई। साहिब न अची निवास कयो, सत्संग कयो। श्री राम उन्हनि खे एतिरो प्रेम वरितो। फ़क़ीर ऐं ऑफिसर अॻे ॿाहिरि घुमंदा हुआ त जंहिंजो प्रेम थिए शहर में साहिब गुरु नानक साहिब तॾहिं ईंदा जॾहिं चवंदा धर्मशाला ठारायो। हे गुरु नानक साहिब जो बाबा हे फल आहे जगत गुरु जो सामने अहिड़े संत खे न विसारियो त अॼु उन जा आस्थान फल फलियूं ॿई मिलनि था। अॻे धर्मशाला छड़ी हुई पर हाणे असांखे संतनि जे आस्थान गुरुनि जे हिते भोजन मिले थो, भंडारो मिले थो। हिते किरोड़नि जा हिंदुस्तान में मंदर आहिनि पर पाणी पीअण जो हिकु मटु रखियलु कोन्हे। अरमान थींदो आहे अरबन जा मंदर, पर गुरुद्वारनि में वञो 3 जाइनि ते भंडारो हले थो। बंगला साहिब वियासीं 3 जाइनि ते भंडारो पियो हले, 3 जाइनि ते शरबत पियो हले। धन आहे। श्री राम शेवा शेवा। साईं चांदूराम साहिब राम कहो न कहो आहे सूरत से राज़ी रहो। भुगड़ा ई खाराए पहिरियों उनजो। असां सिंधी क़ौम आबाद तॾहिं आहियूं जो असांजी इहा देवताउनि वारी भावना हुजे, असां ॿिए खे खाराए पोइ खारायूं। भारत में ग़रीबी हुजण जो कारण मूल इहो आहे, असांखे यादि हुजणु घुरिजे जो इन्हनि पुरुषनि जी भावना न आहे असां ॿिए खे खाराए करे खाऊं। हे अवतार तॾहिं अचणा पिया जो अहिड़ा दुष्ट हिते हुया। असांजे सिंध में अहिड़ा फ़क़ीर सचा हुया जंहिं असांखे इहो रस्तो ॾिनो सदाईं आबाद हुजो, खाराए करे खाओ पिया। इहा असांखे गति न विसरे। श्री राम श्री राम। मां अॻे बि ॿुधायो, अॻे चवंदा ओताक जंहिंजो तेल तमाकू हले तंहिंजो भाग वरे। पर अॼु जो तेल तमाकू कहिड़ो आहे? चांहि और कार। चांहि उहा ई तमाकू वांगुरु आहे और होॾे तेल हुयो, होॾे बि तेल खपे थो। जॾहिं शरीर शेवा में आहे त कार खे छा करिणो आहे जो असांजे कंहिंजे कमु न अचे। पोइ असां कूड़ ॻाल्हायोसीं साईं असां शेवा में हाज़िर आहियूं, तुंहिंजूं कारियूं शेवा में हाज़िर नथियूं थियनि। अड़े घणो लखनऊ में राजा सरबो भंगी आयुसि, चई साईं मां घोटु पाइणो आहे। 1960 जी ॻाल्हि आहे। कार ॾिना साहब बाबा तुंहिंजो घोटु पणिजी अचे। आसीसां खटूं कई कारियूं ईंदियूं असां वटि शेवा में लॻनि। श्री राम कीअं भाई वणे थी ॻाल्हि या न? भाग त तॾहिं वरितो जॾहिं असांजो शरीर शेवा में आहे त भेण शरीर खां पोइ मथे कारियूं ऐं धन छा थींदो आहे? श्री राम हले पे। तुंहिंजा प्यारा हाणे आशा दीवार जो नेम कयो मथां सुखमणी जो पद थींदो। ज्यों भावे हर कीरत हमरी रह रास। हर कीरत फारसी अखर आहे रह रास। रह मीन्स रस्तो। हरे राम और रस्ते ते हलणु। त असांजे हृदय में कीर्तन अचे असां ॼण प्रभु जे रस्ते ते हलियासीं। गुरु नानक साहिब न जेको चयो आहे सो दर केहा सो घर केहा जित बह सर्व संभाले। जिथे वेही करे तोखे यादि कयूं उहो दर कहिड़ो उहो घर कहिड़ो त असां ॿिए कंहिं चकर में न पऊं कंहिं माना में। जॾहिं असां प्रभु जी सिफ़त में असांजो मनु करणु वेठो श्री राम तॾहिं ॼण प्रभु जे दर ते पहुची वियासीं। जॾहिं असां सिफ़त में पियासीं ॼण असां प्रभु जे घर पहुची वियासीं। बसि एतिरी ॻाल्हि आहे, ॿी काई वॾी ॻाल्हि कान्हे। कहिड़ो दर प्रभु जो ॻोल्हींदासीं? कोई पुछे त प्रभु किथे आहे त जवाबु त इहो आहे प्रभु किथे कोन्हे। त बसि इहो ई आहे। प्रभु जी सिफ़त कयो, प्रभु जे हवाले थी वियो। अदृश्य चकर तव्हांजे मथां रहंदो। न माया असरु कंदी न को हथियार असरु कंदो। पक हुजे असांखे विश्वास हुजे। श्री राम हथियार साम्हूं खयूं हिते ड्रिजणी जी त काई ज़रूरत कान्हे। असांखे भरोसो हुजे पंहिंजो पाण ते। हरे राम असां नाम में समाइजी वञूं।
साईं समाधन वारा संत सदाई शल संत न विसरनि। रहरा साहब कन वेठा, रहरा साहब आनंद साहब ते बाणी पहुती आहे। 5 दुष्ट हथियारनि सां मथां पहुता संगत वेठी आहे। साईं जूं अखियूं बूटियूं खणी, ॿियनि बि बूटियूं छड़ो ईअं ॾिठो हे अचनि था। हिकिड़े माण्हू उतां उथी वियो, छड़ो ज़ैफ़नि जे पासे जे दरी बंदि कयईं, साम्हूं दर्शन में हूंदी। बसि उहो रहरा थींदो ई रहियो। उहो दुष्ट ईअं जो ईअं पंहिंजा हथियार खयूं करके ॿाहिरि निकिता विया। मथां वञी गोली छोड़ियूं, वरी पंजनि खे ॿधायो वियो, पर उहो वार न करे सघिया। नानक तना ख़ाक जिना यकीना हिकु सियो, मां उन्हनि जी ख़ाक आहियां जिन जो हिक ते यकीनो आहे। हरे राम। असां मोकम पंहिंजो यकीन खे रखूं त दुख दारूं सुख रोग भया। हरे राम। हिकिड़ो ई अखर सॼे संसार जे लाइ। संतनि जो हिकु हिकु वचन सॼे संसार जे लाइ आहे। और संत असां वटि प्रशन करण ते पवनि न संसार खां। संसार वटि जवाबु कोन्हे जो संत जे प्रशन जो उत्तर ॾेई सघंदो। संत माना ज्ञान, ज्ञान जो उत्तर अंधारे वटि कीअं हूंदो भाई? मतां तव्हां भुल खाओ करे अहंकार अचे। संत प्रशन करण ते पए, संसार वटि जवाबु हिकु बि न मिलंदो। तव्हां धनी माता सत्संग कंदी आहे, शुरूआती में वेद जा 3 अखर ॿुधाईंदी आहे। कहिड़ा? तमस्योमय माना अंधारे मां प्रकाश ॾे वञणु। हे संसार अंधारो आहे, असांखे ज्ञान प्रकाश ॾे वञिणो आहे। हरे राम। ऐं मरता संसार मां असांखे अमरता ॾे वञिणो आहे। और असत्य मां हे झूठ आहे, असांखे सत्य ॾे वञिणो आहे। इहे 3 पॉइंट आहिनि वेद जा। हरे राम। और सावन अंधो खूह सॼो आहे। और इन भागवत में हिनखे महाब्याबान सॼो अथऊं। महाब्याबान, भिटकाईंदड़ ई भिटकाईंदड़। कदम कदम ते हे संतनि जा वचन आहिनि जे दिलि खे तस्कीन ॾिनियूं बीठा आहिनि। न त कदम कदम ते दोखो ई दोखो आहे। नालो ई दुनिया जो दोखो आहे। संसार अवगुणनि जी खाण आहे, परमात्मा गुणनि जी खाण आहे। संसार जो चिंतन शुरू थियो, संसार जा जेके बि अंश आहिनि उहे असां में ईंदा। गिला, नेकी, विकार जेकी बि आहे संसार में, असां में अंश अवश्य ईंदा। और प्रभु जो चिंतन कबो, असां में गुण प्रकट थींदा। सत्य खे हृदय में धारबो, गुण प्रकट थींदा। गुण काथों ख़रीद कया न वेंदा, गुण हृदय में ई प्रकट थींदा। कंहिं बि संत खे असां नमस्कार कयूं था, उनजो गुण ॾिसी, न सत्य उहो ॾेखारे सघंदो, न असां ॾिसी सघंदासीं। सत्य अदृश्य आहे और धर्म प्रकट आहे। हे धर्म ऐं गुण सत्य मां निकिरनि था। जेतिरो असां अंदरि वेंदासीं तेतिरा गुण प्रकट थींदा। उन कंहिं न कंहिं गुण खे ॾिसी करे असां संत खे अची मथो टेकियूं। श्री राम। उहो सत्य खे अंदरों केतिरो भाकुर पातियूं बीठो, उहो न ॾेखारे सघंदो, न ॾिसी सघंदासीं। मुंहिंजा प्यारा, असां प्रभु खे सत्य खे हृदय में धारण कयूं। सच सच, बसि हृदय में सच असे असांखे। असां झूठ छॾियूं, इहे छल कपट छॾियूं, ठगियूं छॾियूं। श्री राम। धर्म जे पासे लड़ियाऊं ई असांजो संकल्प थी वञे, असांखे इहो कमु करिणो ई न आहे। कोई गारियूं ॾिए थो, असांखे मोट में गार ॾियणी न आहे। श्री राम। इहो मुंहिंजो कमु न आहे। तव्हां धीरज रखो, धीरज रखो। जेतिरा बि शब्द ॻाल्हाए थो, जॾहिं शब्द पूरा थींदा तव्हांजे पेरनि ते पइजी वेंदो। इहे मुंहिंजा सैकड़े मिसाल आहिनि, हिकु मिसाल न। श्री राम। पर धीरज अचे। धर्म जे पंध ते असां हलियाऊं त धीरज पहिरियों कमु आहे। धीरज आहे, केॾो बि बिगड़ियल कमु आहे तुंहिंजो बणिजी वेंदो। तूं धीरज खोयो, थोरो बिगड़ियल आहे उहो बिगड़ंदो ई वेंदो। असां धीरज न वञूं। श्री राम। दुख दारूं, बसि मां थोरे खर में चई मथे वधायां। दुख में 3 फ़ाइदा। ज़रूरु न आहे असांखे घुरणो आहे परमात्मा खां। परमात्मा सुख दाता आहे, दुख ॾींदो काथां। पर दुख में 3 फ़ाइदा। कहिड़ा? दुख जे भोगण सां पाप नाश थियनि था। दुख जे भोगण सां, भॻवानु गीता में लिखियो। अर्जन पुछो श्री कृष्ण खां, हे शरीर छो मिलियो आहे? भॻवानु चयो, जेके पूरब में असां शुभ ऐं अशुभ कर्म कया आहिनि, उन जे फल भोगण लाइ शरीर मिलियो आहे। शुभ ऐं अशुभ जो फल माना दुख ऐं सुख। शुभ जो फल सुख और दुख जो फल अशुभ जो दुख। श्री राम। सम्झी वियासीं? त असां ख़ुशि न थियूं जेको सुख असां वटि आहे। असांजी बपोती न आहे जो असां वटि आहे। अॻे कुझु कयल आहे जो मिलियल आहे, त असांखे सुख शेवा लाइ मिलियल आहे। सुख जे भोगण सां असांजा पुञ नाश थियनि था। हे खिलण जी जाइ न आहे बाबा संसार में।
हस हस किने न पायो जन पाया तन रोए, जे हस हस किने पाया तो क्यों डोहागण होए। कबीर साहब परम संत जो हरे राम बाग रोइणो का थिया। आइए संत न हरखिए जाते संत अचे खुशी न थे, और जाइए संत न रोए संत वञे जेकॾहिं रोइण न अचे असांखे। कह कबीर के दास की मुक्त कहाँ से होए, उनकी मुक्ति काथों थींदी। अरे संत मिलन जग सुख सम नाही, संतन में ज्ञान ही ज्ञान मिलंदो, असांखे रोशनी रोशनी मिलती, प्रकाश ही प्रकाश मिलंदो। दुख दारूं और सुख रोग भया, सुख जी भुल ही असांखे दुख थी आणे, सुख जी भुल ही सुख जी भुलां दुख थी कराए। दुख भोगण सां पाप नाश थींदा, और नओं पाप जो कम न थींदो। खट ते पियाऊं सोचींदो छो न मन, पर शरीर साथ ही न ॾींदो, कीअं असां पाप कंदासीं, असांजूं इंद्रियूं कीअं पाप कंदियूं। और टियों दुख सुख असां शेवा कंदासीं, सुख जा पदार्थ वंडे खाईंदासीं, पर दुख वठण वारो छो न कोई तैयार थिए। माउ पीउ जो जवान पुटु आहे वञे थो पियो, पर दुख ॾेई न सघंदो, असां वठंदासीं कीअं। श्री राम त सम्झणी वञिणो पवंदो, दुख असांखे पंहिंजो पाण खे भोगणो आहे, इन जे लाइ उनखे भॻवानु यादि ईंदो। सुख में भॻवानु यादि कोन थो अचे, विषयूं यादि थियूं अचनि, टाइम कोन थो मिले असांखे सत्संग ॾे या भॻवान जो नाम जपण ॾे। नाम जपण वारनि खे चयो वियो आहे सुबुह जो अधु घड़ी वेहो, उहा वेही नथी थिए असांखे। राम साहबनि बसि ॿिनि शब्दनि में चयो। ऐं गुरु ग्रंथ साहिब में 56 श्लोक आहिनि, मूंखे हिकिड़ो श्लोक ॾाढो प्यारो वधीक लॻंदो आहे। जतन बहुत सुख के किए, जतन बहुत और दुख को कियो न कोई। हाणे जतन बाबा पाण खे छॾाइणो आहे, संसार उल्टो ई हलंदो, न को सुलझंदो। श्री राम पर थोड़ी थ्योरी समझी छॾियऊं। जतन बहुत सुख के किए, हाणे सुख काई शइ वरिती त कान वेंदी आहे, इन जो छा भावार्थ आहे त असांजे संसार जेको दृष्टिकोण आहे, नज़रियो आहे, त मां ख़ूब महिनत कयां, पोइ छा मिलंदो? पैसा। पैसनि खे कोई चवाड़ींदो कोन, कीअं भाई? उन पैसनि मां पदार्थ वठां, उन पदार्थनि खे मां भोॻियां, पोइ ख़ुशि थींदो। इहा थ्योरी आहे या ॿी? सॼे संसार जी पुरुषार्थ धन कमाइण जो, तंहिंखां पोइ उहा अंश में वञे, उहो परोपकार में न वञे। असां पंहिंजे स्वार्थ में रहूं, माना पंहिंजी स्त्री और पंहिंजे धन में, पर असांजी भावना परोपकार जी हुजे, भावना असांखे परोपकार जी हुजे। असां सिंधी हिते आयासीं, छो न शरणागति छो छॾियऊं? जेकी बि हुया असां त हाणे आयासीं, लॻंदो ई कोन असां पंहिंजे दरबारनि में वेठासीं त कोई पाकिस्तान थियल बि आहे। दरबार में मौज ॾींहों ॾींहुं वधीक हुई, ॾींहों ॾींहुं वधीक हुई, ॾींहों ॾींहुं वधीक हुई। श्री राम मुंहिंजा प्यारा, जतन बहुत सुख के किए। असांखे पुरुषार्थ कयोसीं, धन प्राप्त थियो, पर हाणे पुरुषार्थ मों असां हरे राम परमार्थी बणिजऊं। छा बणिजऊं? हाणे परमार्थी बणिजऊं। हाणे प्रभु जे पाइण जो रस्तो पैदा कयूं, धन खे परोपकार में लॻायूं, उन लाइ मिलियो आहे असांखे प्रभु जी प्राप्ति थिए। आख़िर ओॾे वञिणो आहे, कमाए कमाए हे सॼो धन संसार मिटी आहे, हे शरीर बि हिकु ॾींहुं मिटी में मिली वेंदो, टपड़ बि ईअं ई पिया हूंदा। त हल असां परोपकार करणु शुरू कयूं। परोपकार संतनि जी विभूति आहे। त असां हिते इहो ई चयो थो वञे, दुख दारूं सुख रोग भया। हा त साहिब चवनि था, जॾहिं उन भोग खां पोइ रोग ईंदो, उन जे लाइ तूं बंदोबस्तु कयो आहे? हरे राम जतन बहुत सुख के किए, दुख को कियो न कोई। कहो नानक सुन रे मना हर भावे सो होए। परमात्मा जो विधान आहे, भोगं त रोगं, सुखं त दुखं, मानं त अपमानं, जन्मं त मरणं। श्री राम ये भोग सब रोग भरे हैं, तू भोग त रोग प्रकट थे, बस देर एतिरी आहे। सुख के भोग रोग प्रकट थे। इन्हनि थ्योरियुनि खे सम्झी करके असां इन शब्दनि खे छड़ो रहरास न पढ़ूं, पर अखर हिकिड़े ॾे ध्यानु ॾियूं, संसार जो सुधार थी वञे। दुख दारूं सुख रोग भया, जा सुख ताम न होई, तू करता करना मैं नाही।
जोत मैं जाता अकल कला भरपूर रहा तू सच्चा साहिब सफत सयालो जिन कीती सो पार पया कहो नानक करते क्या बातां जो कुछ करना कहो नानक करते किया बातां जो कुछ करना सो कर रहे योग शब्दं ज्ञान शब्दं हा वेद शब्दं ब्राह्मणा खत्री शब्दं सूर शब्दं शूद्र शब्दं प्राकृत ॾाढी गहराई सां ॾिसणो आहे बाणी खे बकन रख हरे राम हिते गुरु नानक खां वैश्य छो विसरियो श्री राम योग शब्दं ज्ञान शब्दं वेद शब्दं ब्राह्मणा ब्राह्मण जो कर्म आहे प्रभु सां जुड़े ब्रह्म जो ज्ञान प्राप्त करे योग माना जुड़न ज्ञान शब्दं ज्ञान प्राप्त करे वेद शब्दं ब्राह्मणा खत्री शब्दं सूर शब्दं ब्राह्मण जो हिकिड़ो ई कर्तव्य आहे और खत्री जो हिकिड़ो ई कर्तव्य आहे और शूद्र जो हिकिड़ो ई कर्तव्य आहे सेवा तो वैश्य जो हिकिड़ो कर्तव्य न आहे बाज़ार जे हिकु छेड़े खां वठी या संसार जा जेके बि असां आहियूं इहे सभई वैश्य आहियूं न जेको वण जो वापार करे जेको लेन देन करे जेको सूर्य आहे उनखे लेन देन छाजी जेको ब्राह्मण आहे उनखे लेन देन छाजी श्री राम तो वैश्य जे लाइ खत्री शब्दं सूर शब्दं शूद्र शब्दं प्राकृत सर्व शब्दं एक शब्दं जेको जाने भेव नानक ताको दास है सोई निरंजन देव सिद्धन पुछो गुरु नानक साहब खां त गृहस्थी जो कल्याण कीअं थिए हरे राम ये गृहस्थी जीवन शुद्ध कीअं थिए चए पुण्य दान का करे शरीर छा चयो साहबन पुण्य दान का करे शरीर सो गिरही गंगा का नीर वो गृहस्थी गंगा वांगे निर्मल थींदो जेको दान कंदो ऊंधो टंगजी करे तपस्या करे पर धन घर में अथसि न लुटायो तंहिं त कुछ भी न मिलंदुसि सदाई नाम जपे असां भुली न वञूं नाम दुख न कटींदो नाम हृदय के शांति ॾींदो नाम सां दुख भोगण जी शक्ति मिलंदी और दुख कटबो दान सां इहा ॻाल्हि यादि हुजे बाबा हरदास राम संत साईं दया कयो दुख हटे चए भेणा कंहिंजो दुख लाहे वञी त तुंहिंजो बि लहे न खरा अखर संतनि जा न्याणी नथी उथे भेणा कंहिंजी उथाए वञे त तुंहिंजी बि उथे न तू औरों का बेड़ा पार कर तेरा भी बेड़ा पार है आनंद स्वामी सुरसती आर्या समाज जो ऋषि खां पोइ हिकिड़ो सचो संत थियो आहे मां जो गायत्री परिवार मंत्र जो हेॾो ग्रंथ हुयो पढ़ियोमांसि जॾहिं भूर भुव सोह ते आहिनि तॾहिं लिखे परमात्मा सुख ॾींदड़ आहे दुख लाहींदड़ आहे हिते हिकिड़ी कहाणी लिखे चई जेकॾहिं तूं कंहिंजा दुख नथो लाहे वञी ऐं छड़ो गायत्री पढ़े थो त यादि रख तुंहिंजा दुख न लही सघंदा आहिनि जेसिताईं तूं ॿियनि जा दुख न लाहींदे ॿियनि जा दुख लाहींदे तुंहिंजा बि दुख लहंदा हरे राम आर्य समाजी थी करके सचो संत गायत्री जो अर्थ थो लिखे पर पिछाड़ी बि ठोके छॾियईं त जेसिताईं तूं कंहिंजा दुख न लाहींदे तेसिताईं तुंहिंजा दुख न लहंदा हरे राम छा गायत्री पढ़ण खे बीमारी कोन थी ॾिसणी पए त मुंहिंजा प्यारा दुख लहंदा दान सां तूं डॉक्टर खे लख रुपया ॾिए थो उहो तूं मरीज़नि खे ॾे जंहिं क़िस्म में तुंहिंजा पैसा वञणा आहिनि उहो तूं ॿियनि मरीज़नि खे ॾियणु शुरू कर पोइ तूं फोटू कढाए त केतिरो तुंहिंजो घटिजी थो वञे श्री राम सचाई आहे नानक ताका दास है सोई निरंजन दे उहो निरंजन जो रूप आहे जेको पंहिंजे पंहिंजे कर्तव्य खे संभाले थो हा हे कृष्ण सर्व देवा देव द्वात आत्मा आत्मा वासुदेव से जेको जाने भेव नानक ताको दास है सोई निरंजन दे कुंभे बधा जल रहे जल बिन कुंभ न हो ज्ञान का बधा मन रहे गुरु बिन ज्ञान न हो ज्ञान का बधा मन रहे गुरु बिन ज्ञान न हो पढ़ी पढ़िया हो गुनाहगार का ओमी वाह वाह साधन मारिए जया गालिया हो ना पचारिए ऐसी फलान थी जिधर का वाह गए बढ़िया के विचार वाह विचार चले सुहाग मारिए वारियां वाह बलवारियां वारियां वाह बलवारियां
पढ़िया होवे गुनाहगार तां ओवी साधन मारिए जिहा घाले घालना तवे ना पचारिए ऐसी कलान खेलिए चित दरगाह गैया हारिए पढ़िया ते ओमिया विचार गे विचारिए मुझ चले सोगे मारिए राम मुझ चले सोगे मारिए हर जुग जुग तो पाया पैज रखना ना कह दुष्कर मारिया प्रहलाद सरोक मेला पहला आपे बांध सारे आपे आपे साजे गया रखिया शुद्ध सतनाम प्रभु प्रणा सां जीअं चौयानवे में हेॾे आस्थान मेले जो फिरियो तीअं अहिड़ी का प्रेरणा थी त हर चोरस ते सुखमणी जो हिकिड़ो पद जंहिंजो अर्थ थो थिए और अॼु 115 पद हली रहियो आहे प्रभु हलाए रहियो आहे श्री राम सुखमनी सुखनि ॾियण वारी असां गृहस्थनि खे सुख खपे त सुख कीअं प्राप्त थींदो सुख जो साधन छा आहे शाबाश सुख जो साधन दुख जो कारण अज्ञान दुख जो साधन अज्ञान न दुख जो कारण और सुख जो साधन साधन लाइ महिनत करणी पवंदी मन खे हलाइणो पवंदो उन ते तॾहिं असांखे सुख मिलंदो हरे राम अॼु 115 पद में साहिब नई तरह से खणो था ज्यों मंदिर को थामे थमन हिते मंदिर शब्द आहे घर जो हरे राम पहिरें थंभनि जा घर ठहंदा हुया थूणियूं ॾिबियूं पोइ इहे वॾियूं कामा आयूं वरी गार्डर आया हाणे लेंटर थी विया श्री राम जीअं मंदिर को थामे थमन जॾहिं उहो वक़्तु हुयो साहिबनि खे तॾहिं आहे सुखमनी जो पद उन वक़्त ते ॿोलियो वेंदो आहे जीअं बचाव थो थिए छत खे मंदर खे हरे राम न त चओ देवारी सरबी जॾहिं छत पवंदी तॾहिं घर चइबो आहे उनखे घर चओ मंदर चओ न त चओ देवारी सरबी हरे राम तीअं गुरु का शब्द मन अस्थ मन तीअं गुरु जो शब्द जेको आहे उहो मन जे लाइ वॾो आधार आहे वॾो अस्तंभ आहे वॾो बचाव आहे श्री राम त इन लाइ साबित चवनि था ज्यों पाखाण नाम चढ़त रे ज्यों पाखाण नाम चढ़त रे प्राणी गुर चरण लगत निस्तारे प्राणी गुर चरण लगत निस्तारे ज्यों पाखाण नाम चढ़ तरे हरे राम जी पत्थर नाव ते चढ़ी पार पवंदा
तीअं हे प्राणी गुरु जे चरणनि में पंहिंजे मन, हिन पत्थर मन खे, हिन हठीले मन खे, हिन अहंकारी मन खे, हिन निठर मन खे हरे राम गुरु चरणनि में लॻाईंदो, हिन संसार मां पार थी वेंदो। ओर वार पार, हरे राम। वार माना पाणी, ओर माना हे पासो, पार माना परियों पासो आत्मा जो, और हे ओर माना शरीर जो पासो। मन खे गुरु जे चरणनि में लॻाए ओॾे वधी वेंदो त जीव हे माया मोह अंदरि जेकी हले थी उन खां पार थी वेंदो। हरे राम। मन हिकिड़ो सागर आहे, मन में जेके हे वासनाऊं कामनाऊं उथनि थियूं इहे ई लहरियूं और बुध आहिनि। त मुंहिंजा प्यारा इन मन खां ॿेड़ो पार करिणो आहे। हमेशह संतनि खे चवंदो आहियां दया कयो ॿेड़ो पार थिए। सम्झ में न ईंदो आहे त इहा दया कहिड़ी घुरंदाऊं। ऐं संत जेके वचन चवनि था उन ते हलणु कोन्हे। नाम चित ॿेड़ा बने, बाबा नाम खे सदाईं चिंतन कर, तुंहिंजो ॿेड़ो पार आहे। तूं उनखे विसारींदे त बसि पोइ हाणे पाण ॼाण। हरे राम। प्राणी गुर चढ़ण लॻत निस्तरे। दरियावनि जा जॾहिं वक़्तु हूंदा हुआ, साईं जन ॿेड़ियुनि में भगत साहिब जन वॾनि जा संतनि जा मिसाल ॿुधाईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं तूफ़ान लॻे, ॿेड़ियूं लुॾनि, बाबा हाणे साईं खे यादि कयो, लाल खे यादि कयो, उहो बचाव करे वरी साॻियो ॿेड़ी तरी करे हलंदी। श्री राम। त गुरु जो शब्द, भॻवान जी सिफ़त। होशंगाबाद में साईं हरदास राम सत्संग कनि पिया, और कंहिं अची सत्संग में रात जो 11 बजे ॿुधायो, साईं मां रोड तां लंघियो पियो वञे, कोई जवान कंहिं दुकान में बाहि लॻी पई। होशंगाबाद वारा ॿुधाइनि पिया। उन प्यारे खे ईअं नज़र आयो अंदरि अची ॿुधाईं, ऐं संत वटि उहो सत्संग में वेठो हो। बाबा तुंहिंजी दुकान में मूंखे बाहि नज़र आई। उतां उथियो, संत जे चरणनि ते पियो बाबा जे। बाबा हीअं हे प्यारो ॿुधाए थो पियो, चई बाबा वेह त पोइ लाल खे मनायूं था। हरे राम। वेह त लाल खे मनायूं था। बसि मल्हाए करे चयूं चङो हाणे वञ ॾिसी आ। वञे त न को बाहि आहे न को दूंहं ई आहे। होशंगाबाद वारा ॿुधाइनि पिया प्यारा। श्री राम। बाबा भॻवान जे पासे लॻण सां उहो बिगड़ियो ई बणिजी वेंदो आहे। हा जो अंधकार दीपक परगासो, जो अंधकार दीपक परगासो, गुरु दर्शन देख मन होए बिगासो, गुरु दर्शन देख मन होए बिगासो। जो अंधकार में दीपक जगाइजे, जीअं गुरु जे दर्शन सां जेको ज्ञान मिलंदो, असांजो मन जागी पवंदो, असांजो मन प्रकाशक थी पवंदो। बसि मां आख़िरी में पोइ तुक में जो मां उजान में मार्ग पावे, जो मां उजान में मार्ग पावे, त्यों साधु संग मिल जोत प्रगटावे, साधु संग मिल जोत प्रगटावे। तिन संतन की बाछूं दूर, तिन संतन की बाछूं दूर, नानक की हर लोचा पूरे, नानक की हर लोचा पूरे। सुखमणि सुखमृत प्रभु नाम, सुखमणि सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम। ज्यों अंधकार दीपक प्रकाश, गुरु दर्शन देख मन होए विगास, ज्यों महा उद्यान में मार्ग पावे, ब्याबान में जीअं जीव खे भिटकियल बाग में झंगल में रस्तो मिली वञे, उनखे केॾी ख़ुशी थींदी। त्यों साधु संग मिले जोत प्रगटावे, ते संत जे संग में ईंदो, हुनखे सुठो रस्तो मिली वेंदो, हुनखे ज्ञान मिली वेंदो। संतनि जे संग जो हे सुखमनी सॼी भरी पई आहे। 70 फ़ाइदा साधु जे संग में चया अथऊं। हरे राम। थोड़ा मां ईअं मिंट में ॿ ॿुधाए वठां। हा, वाणियो आयो संत वटि, चई साईं गांइ गाहु नथी खाए। चई छो? चई साईं साओ गाहु खाईंदी आहे, हाणे साओ मिले कोन थो त सुको विझांसि उहो खाए नथी। चई हा बा, टके जी ऐनक वठी करे जेका सावनि पननि सां मिलंदी आहे, उहा खोपनि ते चाढ़ेसि वञे अखियुनि ते,
उहा चाढ़ियासि वञी हुन साओ गाहु ॾिठो, गाहु खाई वई, हुनखे खीरु ॾिनई। श्री राम। संतनि जूं बाबा युक्तियूं। साईं सेठ मूंखे गारियूं ॾींदो आहे, मां कमु बि ठीकु कंदो आहियां। चई अबा पोइ तुंहिंजो नालो छा आहे? चई फलाणो। चई चङो, तुंहिंजो नालो हाणे असां मटे रखियूं, हाणे तूं फलाणो हीअं सम्झ चई पाण खे। चई हा। साॻो सेठ गारियूं ॾेसि, खिले पियो, सदाईं पंहिंजो कमु करे पियो। अॻ में थोरो मुंहुं कुमायल ॾिसंदो हुउसि, पर पोइ हिकिड़े ॾींहुं चयांसि, नेठि त विवेक आहे ईश्वर जो थींदो, सचाई संत जो संग कयईं, नेठि उहो ॾस ते हलियो। चई भेण मां तोखे हेॾो ॻाल्हायां थो और तोखे उहो कमु बि त पूरो पियो करे, तोखे असर ई नथो थिए। चई साईं अलाए कंहिंखे था ॻाल्हायो? चई तोखे। चई मां केरु आहियां साईं? चई तूं फलाणो। चई मां फलाणो न आहियां साईं, मां फलाणो आहियां। उहो अलाए कंहिंखे था ॻाल्हायो? चई भेण ईअं कीअं थो चई? चई साईं हीअं मां सही न सघंदो हुअमि, संत ॾे में हेॾस मिलियो, मुंहिंजूं अखियूं खुली वयूं। उन महिल हली करके उहो पंहिंजो क्रोध छॾिजी वियुसि, संतनि जे चरणनि ते पियो, उनजो जीवन बणिजी वियो। मुंहिंजा प्यारा, ज्यों महा उद्यान में मार्ग पावे, त्यों साधु संग मिल जोत प्रगटावे। संतनि मां असां हिकिड़ो वचन बि खणी अचो, असांजो जीवन बदिलजी वञे। हज़ारे मिसालनि। श्री राम। त अहिड़नि संतनि की बाछऊं धूड़, नानक की हर लोचा पूर। मुंहिंजा घुर्ज पूरी थिए अहिड़नि संतनि जी धूड़ मिले। श्री राम। सरगुण उपासना में धूड़। सरगुण उपासना में मूंखे ॾाढो कुझु चवणो थो पए, मां पढ़ंदो कोन आहियां, छो लाइ अनुभव में निकिरे थो। धूड़ बि कान्हे। जीअं कुंभार मिटी खे जेकी बर्तन बणाए, या मिटी को चवंदी आहे मूंखे हे बणाए, कीअं? धूड़ त पई आहे सदाईं तूं लाए, पर धूड़ियुनि सां दुख लहंदा। जेकॾहिं धूड़ियुनि सां दुख लहे न त पोइ दुनिया में दुखी छो नज़र अचे हा? मथां कंहिं चकर में अचूं त धूड़ियूं धागा असांजा दुख लाहींदा आहिनि, इन भुलनि में न अचूं असां। श्री राम। धूड़ माना जेका संत जे संग जो भावार्थ आहे त संत जे दर ते असां मन बेचे सतगुर के पास। जिस वखर को लैन तू आया, राम नाम संतन घर पाया। तज अभिमान। टे अभिमान ॿारियां, टे शरीर जा, टे ॿाहिरियां। हिकु जोभन जो अभिमान, स्वरूप जो अभिमान, और जोभन खां पोइ मस्ती जो अभिमान। हिकिड़ा जवान थींदा आहिनि पर कमज़ोर थींदा आहिनि, हे मस्त जवान आहे। उन जोभन जो और मस्ती बल जो अभिमान और स्वरूप जो अभिमान, इहे टई अभिमान छॾ। तंहिंखां पोइ धन जो, पद जो, कुल जात जो सभई अभिमान छॾे करे तज अभिमान ले मन मोल। मन उते हवाले कर और राम नाम हृदय मह तोल। पोइ लाद खेप, इहा खेप खणो, संत संग चाल और त्याग बिखिया जंजाल। पोइ धन धन कहे सभु कोय, जिन संतनि ईअं कयो मुख ऊजल हर दरगाह सोए। एह वापार विरला वापारे, नानक तव्हांखे सदबल हारे। असां मिटी बणिजो, माना कुझु न बणिजो, संत जेकी कराए बसि असां कयूं। असां पंहिंजी योग्यता न ॼाणा, मुंहिंजी लाइक़ी ही आहे। संत जंहिंजे मथां हथु रखे असांखे उनजो हुकुम मञिणो आहे, बसि। न मञियोसीं असां मन मत ते हलियासीं, सॼी शेवा फेल थी वई। मत थोरी शेवा गंवाई आहे। संत बहितर ॼाणनि था कंहिंखां छा कराईंदा। श्री राम। कलयुग में थोरी शेवा करण सां, थोरे सत्संग करण सां वॾो फल मिलंदो आहे, पर असांजी बुद्धि, असां पंहिंजे मन मत ते ॿाहिरियों गंद खणी हिते चवंदा, उन दृष्टि सां हिते धार्मिक स्थलनि ते हलंदा, असांजी कमाई सॼी कुट थी वञे। कोई ज्ञान जो हिकिड़ो अखर नथो मिले। कल्ह संत हिते सत्संग पियो करे, चई जंहिं बि चेले जेका बि कमी कई उहा गुरू जी बदनामी आहे। चेले जी कमी माना बुधवान पुरुष सम्झो, इन चेले खे संत ट्रीट न कयो आहे, तंहिंजे करके इन चेले जे करके उन संत बदनाम थींदो। इहा यादि रखूं असां। अहिड़ो चेलो न खपे जेको असांजा अॻियां में न हले, जाए। पवण गुरू छा? गुरू पवण आहे, हवा आहे। गुरू ॿिए जे चए में अची वियो, उहो गुरू गुरू न आहे, न थी सघंदो आहे, उहो गुलाम आहे। गुरू पंहिंजी हलाए, चेले खे चए पुट तो खई हलणो आहे, सभिनी खे सुख ॾियणो आहे, सभिनी खे हथ जोड़ना आहिनि, सभिनी जी आसीस वठणी आहे। तूं छेलो आहे, चेलो आहे, बसि हिकिड़ो ई सचो आहे। इहो असां ढके वेंदा आहियूं। कहिड़ो अखर? मां सचाई सां पेश थो कयां। संत त भला आहिनि, पर हे चेलनि जो हुंकारो आया, चेला ईअं जो विढ़ाइनि था, बिल्कुलु न, ग़लति। इहो ढकण जो शब्द आहे। चेले उनखे गुरू उन चेले खे ट्रीट न कयो आहे। ॿाहिरां वञी गुरू जी कहिड़ी बि पॉलिसी आहे, उनजे अंदरि इहा आहे जो चेलनि सां मजल सां करे थो, तॾहिं इहा ग़लती पैदा थिए थी।
मुंहिंजा प्यारा सावधान थियूं असां। मिट्टी जो मतिलबु इहो न आहे त धूड़ थियूं, धूड़ियूं लाहे 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 छा थींदो आहे? श्री राम। और असांजे वेदनि शास्त्रनि खे बि सॼो अथऊं रखनि। वेद शास्त्र रखण जी ज़रूरत केसि ताईं पवंदी आहे? जेसि ताईं बर्तन साफ़ थिए, पोइ उनखे फेंकियो वेंदो आहे। संत वेद पढ़ंदो, उनखे रुमाल ॾेई वठंदो। हिकिड़े ॾींहुं अचे थो, चारई वेद खट जे हेठां पावन जे पिया आहिनि, मथां वेठो आहे चढ़ियो। चई साईं हे कीअं? चई बसि असां तत्व कढी छॾियोसीं, हिन छाछ खे छा कंदासीं? श्री राम। त मुंहिंजा प्यारा, हिते धूड़ शब्द वचननि जो आहे, और जिथे चरण शब्द आहे निर्गुणोपासना में चरण माना वचन। भगवान व्यक्ति आहे छा जो हुनजा चरण पकड़बा? सरगुण जा चरण थींदा आहिनि, निर्गुण जा न थींदा आहिनि। असांखे सरगुण मां निर्गुण ॾे वञिणो आहे। सरगुण जी पूजा कंदे कंदे तूं मरी वेंदे छा थींदो? निर्गुण मां सरगुण प्रकट थियो आहे। असांखे माध्यम सरगुण जो आहे। असां सरगुण जे माध्यम सां निर्गुण ॾे वञूं, तॾहिं असांजो जीवन सफल आहे। असां ॿाहिरियां घिंड ॿुधी करके असांजो सनातन धर्म ॿिन्ही खे बणाए रखियो थो, सरगुण खे बि निर्गुण खे बि। असां इहो बि न बणिजी वञूं त हे ॿाहिरियां मंदर, हे गुरुद्वारा, हेॾे छा थींदा? अड़े त असांजे हे जाति जो निशान कीअं क़ाइमु थींदो? असांखे मंदरनि खे, मस्जिदनि खे, गिरजाघरनि खे कटणो न आहे। जेके कटनि था वॾी भुल था कनि। छड़ो अंदरि वञूं त हे ॿाहिरियां छाजे लाइ ठहिया आहिनि? पर सिर्फ़ु ॿाहिरियां ई मञो पिया, अंदरि न वञो। ॿाहिरियों घिंड ॿुधी तव्हां अंदरि धुन न ॿुधो। असांजा संत गृहस्थ में रही जॾहिं सौंख वॼंदो तॾहिं हीअं लेटिया बि पिया हूंदा, उथी वेंदा। मां भाई राजाराम साहिब खे ॾिठो, मां भाई बहरूराम साहिब खे ॾिठो, मां पंहिंजे बाबा खे ॾिठो। अहिड़नि बुज़ुर्गनि खे सौंख वॼे हीअं लेटिया बि पिया हूंदा, उथी वेही रहंदा। भाई धुन सां धुन मिलाईंदा। छा? धुन सां धुन मिलाईंदा। अंदरि मिली पई आहे, फिर बि उनजी मर्यादा रखणो, सरगुण जो मर्यादा रखणी। जेके अंदरि सदाई धुन सां जुड़िया पिया आहिनि। भाई वलीराम साहिब चई जॾहिं गाॾी लंघंदी आहे तॾहिं असांखे सुजाॻ करे वेंदी आहे, उहा धुन सां हलंदी आहे। श्री राम। सरगुण मां असां निर्गुण ॾे न वियासीं, सरगुण जी पूजा में रहियासीं त पोइ त ॿाराणो कमु थियो। असां वधियासीं कोन, ॿुधी न खुली। तीअं तिन संतनि की बाछऊं धूड़, सम्झी वियासीं असां पेरनि खे धूड़ आया छो लाहींदासीं, धोता पिया आहिनि हुनजा वचन। असांखे जेकॾहिं दुख थिए, मां वटि नुस्ख़ा ॿुधाए छॾियां। जॾहिं बि कोई असांखे पेट में दर्द पए थो, कुझु पए थो, छड़ो जल ई भॻवानु आहे। छा? स्वामी शांति प्रकाश साईं कंवरराम साहिब जी शिताबंदी ते आया, अञा जल पाणी कोन थियो त हिकिड़ो ईअं दृष्टांत कढियऊं। छासी में हिन घर में रहियल आहे 3 ॾींहं असांजे घर में। श्री राम। दयालाशा गॾु हुयनि त चयूं अबा धरती ते भॻवानु ॾिसणो हुजे हाज़िर त कहिड़ो आहे? चई जल जे रूप में। जल ई शुद्धि कंदो आहे, जल खे कोई मल कोन्हे। गंगा त छा, पर जल खे छा मल आहे? मुंहिंजा प्यारा, असां जल छड़ो घर में। थोरो दुख थिए बिना सॼो परिवार वठी संतनि ॾे। थोरो ॿार खे भउ थो थिए, सॼो परिवार टाइम सीड़ाइणो, धन सीड़ाइणो ऐं सॼो घर छॾिणो। केॾी बेवकूफ़ी! इहे सन्हियूं सन्हियूं ॻाल्हियूं असां घर में नथा करे सघूं। जल खणी करके भॻवान खे ध्याए, भॻवान जा नाला वठी, 5 वठो, 10 वठो, जेकी वठो। मुंहिंजा साईं पर यकीन रखो, मां जल पींदुमि, मुंहिंजो दुख लहंदो, बसि पाणे लही वेंदो, कोई दिक़त कान्हे। मथे में सूरु पए थो, असां जल्दी गोरी वठण जी कोशिशि न कयूं, आराम कयूं। असांखे आराम जूं कमियूं आहिनि, बिल्कुलु कमियूं आहिनि, बिल्कुलु कमियूं आहिनि। अॼु जी बीमारी हिकु त खुराकनि में ताक़त कान्हे, वरी आराम जी कमी थींदी। श्री राम। जाॻाइणो असांखे इंद्रनि खे आहे। मतां कॾहिं निंड खे जाॻण चा चयो, हे त खणी मेला मल्हाइणा आहिनि सॼी राति जो, माफ़ रखिजो। न त 2-3 ॾींहं जेकॾहिं साधन साधे तव्हां राति जो जाॻो, असांजो पागल थी वेंदासीं जेकॾहिं दवा न वठंदासीं। हिन जाॻण खे न सॼो विया, राति जे जाॻण खे भुल में न पऊं असां। सवाइ बीमारी जो कुझु हथु न ईंदो। जेके राति जो जाॻनि था, केतिरियूं गोरियूं वठनि था, भुल में न अचूं असां कॾहिं बि। गुरु ग्रंथ साहिब में लिखियलु आहे, सची वाणी आहे, कोई इतिहास न आहे। इतिहास बदिलजनि पिया, वाणी न बदिलबी। कंहिंखे ताक़त न आहे दुनिया खे हुनजे तर्क को ठाहे सघंदो। असां कननि खे निंदा खां जॻायूं, इहो ई गीता जो ज्ञान आहे। श्री राम। इहो ई त्याग आहे, असांजा कन निंदा न ॿुधनि। हिकु हिकु शब्द में गीता भरियल आहे। गुरु ग्रंथ साहिब जे हिकु हिकु शब्द में गीता भरियल आहे। आदि गीता आहे। गीता मीन्स त्याग। त्याग माना कननि जो निंदा खां त्याग, मुख में निंदा खां त्याग,
पेर ग़लत कम खां त्याग, इन्हनि को सुजा कयो, पाण खे गफ़लत में न पओ, इन पासे जीवन न बर्बाद कयो पर हेॾे आबाद कयो। श्री राम। बस जो इहो न जाॻियो, सॼी राति असां भॼन ॿुधासीं, असांजो मन न जाॻियो त हिन जाॻण जो छा फल थियो? श्री राम। हे शरीर जाॻाइणो माना मन जॻाइण लाइ। मन चाहे मूंखे धन खपे पर दुकान ते न वेंदुमि त कीअं मिलंदो? मन चाहे ज्ञान खपे, हिते पुॼंदुमि न त मिली वेंदो। धन गुज़रान आहे, ज्ञान रक्षक आहे, ॿिन्ही जी आवश्यकता आहे। कीअं इस्तेमालु हुन धन खे कयां? अगरि इहो न सिखियो, उहो धन जेको ज्ञान सिखण खां पोइ अमृत बणिबो, हिन जो नालो अमर कंदो इहो ई धन, पर न ज्ञान सिखियो त उहो ई धन हुनजे वेह बणिजी हुनखे नाश कंदो। इहा ई विद्या जेकॾहिं प्राप्त करे और निम्रता न आई, ऐं निम्रता आई त उहा विद्या हुनजी अमृत बणिजी वेंदी। जे निम्रता न आई अथवा अहंकार आहे, उहा ई विद्या हुनखे ज़हर बणिजी करके नाश कंदी। तो थोड़ो गहराई ॾे वञूं, तिन संतन की बात छो छड़ो असां सुखमनी पढ़ूं, सम्झण जी कोशिशि न कयूं त हाणे असां इहो यकीन कयूं मां पाणी पीआंदो मुंहिंजो दुख लहंदो, मथे में दर्द आहे, भॻवान जो नालो वठी अपना हथ जगन्नाथ तुंहिंजो भॻवानु तोसां गॾु आहे। कंहिंखे ॾिनो आहे जा संत कंहिंखे हथ में भॻवानु, तुंहिंजो साईं तोसां गॾु आहे, पंहिंजो पाण में पाण खे पाए, बसि उहो रस्तो ॾींदे संत। मील जा पथर आहिनि, संत खे पकड़े न बि बेवकूफ़ी छॾियूं असां, ॿार ॿुधी खां मथे वधूं, असांखे अञा अॻिते हलणो आहे, मंज़िल पाइणी आहे, पाण खे पाण पंधु करिणो आहे। श्री राम। हा, असां संतनि खे नौकर बणाए करके गुलाम बणाए कंहिं विहांव ते मनाए, वरी जंहिं महिल पूरो थींदो त हुन सभई मिट माइट साईं हिनखे हे दुख थी, हिनखे हे दुख थी। अड़े तूं हिकिड़ो वचन मने थो, इन धन खे दान करे दुख लहनी, नाम जपे थो शांती अचई, शेवा करे थो दुख कटिजनी, उन वचन खे लत ॾिनी बीठो आहे जेको संत चवनि था, और मुंहिंजा दुख कटे। संत गुलाम थियो, गुलाम बणायोसीं, आसीस वरितीसीं, ॿ अखर छड़ा साईं संत खे असां मनाए आयासीं, मनाया आहिनि साईं। पोइ भला हुनजे वेठो मनायो, चया ॾाढो सताए, ज़ुल्म थियो न, छा कयूं? ॾाढो सताए, अखरनि खे माना में वठूं, मनायो आहे, वञो मञणो ई पवंदो। तूं मञण त कोन सिखी आहीं, तूं संत खे घुराए सत्संग जो लाभ वठाए, हज़ारनि खे तुंहिंजो पैसो सफल थिए जेके जैनी करे रहिया आहिनि। तूं गुलाम बणाए थी संत खे, अरे संत जे दर ते शेवा कर, नाम जप, सत्संग ॿुध, कुझु टाइम कढ, तुंहिंजा दुख नाश थियनि, शांती अचे, भलो थिए। हरे राम। एतिरनि अखरनि सां मां सभिनी जा आशीर्वाद वठां। वरी भुल न कजो, गति अवरोधक न बणिजो। संत पेरे पोयाण नथो अचे पियो, संत आस्थान ते पहुचनि, अची दर्शन कयो, मथो टेकियो, पंहिंजो दुख वंडियो, हाली रस्तो छॾे ॾियो परे खां। संत जे अॻियां भोजन सदाईं रखो, प्रसाद भेटा जेका बि आहे उहा साइड में रखो, बसि इहे ॻाल्हियूं असां सिखिया में आणे वञूं। बोल गुरु नानक देव की, राम कृष्ण भगवान की, सतगुरु साईं खोताराम साहिब शहनशाह। हे त ॿ जयूं अॻ में पहिरियों मल्हाईंदा आहियूं, साईं वसण घोट साहिब की, शहनशाह पारूशाह साहिब की। ॿई कामिल दरवेश थियान, जंहिंमें सचो साईं बि वॾी कला पाए आया। सतगुरु साईं सतराम दास साहिब की, पूज अमर शही साईं कंवराम साहिब, सखी शहनशाह बाबा दाराम साहिब, पूज माता साहिब की। सर्व संतन महात्मान की, सर्व संतन को पैरी, आयल संगत जी शय, आयो लाल कयो झूले। वार पौड़ी प्रसन्न भगत स्मृति गुरु नानक ले जा।